घर बदू अफ्तदम नज़र चेहरा बचेहरा रूबरू शहर दहम गम तुरा नुक्ता बनक्ता मुँह बमूँ। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हम सरी अदबी नशस्त में अवां सभिनि खे भलीकार। ही जेको मूं शेर पढ़ियो उहो हिकु अहिड़ी तारीख़ी शख़्सियत जो आहे जंहिंजो नालो आहे कुरतुल ऐन ताहिरा। कुरतुल ऐन ताहिरा जो किरदारु तमामु अहम आहे तारीख़ में, छो त हुन जी जेका दाहप इल्मी बसीरत ऐं जेको हुनजो शाइराणो तख़यल आहे उहो हर दौर में हर सदीअ में हुनजी अहमियत रहंदी। अॼु पाण जंहिं नॉविल ते हीअ हमसरी अदबी नशस्त मबनी आहे उहो नाविल आहे जमीला हाशमी जो। जमीला हाशमी कुरतुल ऐन ताहिरा जे किरदार खे हिन नॉविल चेहरा ब चेहरा में इंतिहाई असराइते अंदाज़ में डिपिक्ट कयो आहे। जमीला हाशमी जो जेको अॻु असां तस्करो कयोसीं नॉविल दश्ते सूस, उहो मंसूर हलाज जे किरदार ते हो, उहो बि तारीख़ी किरदारु हो। ऐं उनखां पोइ हाणे ही चेहरा ब चेहरा रूबरू ही बि कुरतुल ऐन ताहिरा जे किरदार ते आहे। हाणे ही जीअं पहिरियों हिन जो चैप्टर शुरू थिए थो ऐं मौला इमाम हुसैन जी शहादत सां शुरू थिए थो ऐं जेको हुन अहले बैत सां हिकु ज़ुल्म जी दास्तान आहे उहा उन दास्तान जी शुरूआत करे थी जमीला हाशमी। ऐं हिकिड़ो असराइतो जुमिलो आहे जेको पाणीअ जे हवाले सां, उहो हिकिड़े पहिरीं चैप्टर में अचे थो त हुनजो चवणु आहे त फुरात का पानी जिससे यहूदी और ईसाई खनाजीर और कुत्ते सैराब होते थे बतूल की खेती पर बंद कर दिया गया था। ये इज़्ज़त की मौत और ज़िल्लत की ज़िंदगी की जंग थी। हाणे ही शुरूआत कुझु इन तरह सां करे थी त जेको अहले बैत सां हिकिड़ो पूरे ज़ुल्म जी दास्तान आहे उनखे खणी अचे थी ऐं किन किन जॻहुनि ते कुरतुल ऐन ताहिरा जो किरदारु फ़ातिमा बरगानी जे नाले सां अचे थो। जीअं त पहिरें चैप्टर में एतिरो वाज़े कोन्हे, पर जीअं सेकेंड चैप्टर अचे थो त उते फ़ातिमा बरगानी जो नालो वरी उम्मे सलमा जे नाले सां बचे थो ऐं इहो ईअं तसलसल शुरू थिए थो ऐं पोइ ख़बर पवे थी त ही जमीला हाशमी कुरतुल ऐन ताहिरा जे किरदार खे डिपिक्ट करे थी। हाणे हिन किरदार खे जेको खणी अचण जो पूरो किस्सो आहे उहो पहिरियां खां वठी एंड ताईं हिन में जमीला हाशमी जेको फिक्शनाइज़ करे थी उन में का बि वधा कोन्हे को। अक्सर ईअं थींदो आहे त फिक्शन जॾहिं बि असां लिखंदा आहियूं त उन में असां किरदारनि सां वधा करे वेंदा आहियूं, जेको तारीख़ में जेका शइ नाहे मिलंदी। हाणे जीअं दश्ते सूज़ में कुझु वधाउ आहे जेको नक़ादनि खे उन सां डिसएग्रीमेंट आहे, पर हिन नॉविल में तव्हां ॾिसंदव त जीअं एज़ इट इज़ कुरतुल ऐन ताहिरा जो किरदारु रहियो आहे फ्रॉम वेरी बिगिनिंग टू द एंड, उहो ई हिन नॉविल में डिपिक्ट आहे। हाणे हिकिड़ी शइ जेका आहे उहा हिन नॉविल खे तारीख़ खां ॾाढी अलॻि करे बीहारे थी ऐं ॾाढो ज़बरदस्त जमीला हाशमी हुनखे कयो आहे। हाणे जेको जमीला हाशमी हिन में किरदार सां निभायो आहे उहो इन हवाले सां आहे त हुन हिकु अहिड़ी दुनिया तख़लीक़ करे थी जंहिंमें हुन इहा तारीख़ में तव्हांखे शइ न मिलंदी, पर हूअ अहिड़ी दुनिया तख़लीक़ करे थी जंहिंमें उहो इहो ॿुधाइणु चाहे थी त जेकॾहिं अगरि कुरतुल ऐन ताहिरा मज़हब जो सहारो न वठे हा, जेकॾहिं उहो मुकमल तौर ते मज़हबी न हुजे हा ऐं उहा हिकु आज़ादाना सोच ऐं पंहिंजे जंहिं इल्मो ॾाहप ऐं दानिशमंदीअ जे उन महराज ते बीठल हुई, अगरि हू उन खे पंहिंजे उन इंडिपेंडेंस सां इस्तेमालु करे हा ऐं मोहम्मद अली जे बाबी मज़हब खां मुतासिर थी इस्लाम छॾे उहो बाबी मज़हब अख़्तियार न करे हा त शायदि जेतिरो तारीख़ में कुरतुल ऐन ताहिरा जो कमु हुजे हा त ईंदड़ सदियुनि में बि का औरत ख़ातून न करे सघे हा एतिरो कमु। इहो कमाल जमीला हाशमी जो आहे। जमीला हाशमी हिन नॉविल में अहिड़े क़िस्म जो हिकिड़ी दुनिया अॾी आहे, पर इहा तारीख़दान किथे बि इन शइ जो तस्करो नथा कनि। मिसाल तौरु मार्गरेट थॉट जेका आहे उन बि बायोग्राफी लिखी आहे कुरतुल ऐन ताहिरा जी, पर उन बि इन शइ जो तस्करो न कयो आहे त जेकॾहिं अगरि मज़हबी असरात हुन ते तमामु घणा मुतासिर न थियनि हा त शायदि उहा तारीख़ में वॾो कमु करे वञे। इहो उहा हिकिड़ी
अंग्रेज़ ख़ातून उहा बि इन शइ जो तस्करो नथी करे जेका जमीला हाशमी पंहिंजे हिन नॉवल में आंदी आहे। हाणे अचूं था हिन नॉवल जी शुरूआति में। हाणे जीअं त इन शइ जो तस्करो करे चुका आहियूं त जमीला हाशमी जीअं जो तीअं हिन किरदार खे रखियो आहे ऐं शुरू खां वठी एंड ताईं। हाणे कुरतुल ऐं ताहिरा जो जेको किरदारु आहे उहो ईअं शुरू थिए थो त हूअ हिकु मज़हबी घराणे में जनमु वठे थी ऐं तक़रीबन कोई 20 सालनि जी उमिरि में हुनजी शादी कराई वञे थी, जेको हुनजो वेझो को रिलेटिव ई आहे जंहिंजो नालो मोहम्मद आहे। सो उन सां हुनजी शादी कराई वञे थी। हाणे हू जीअं त इंटेलेक्चुअल लेवल ते कोन हो त हू पंहिंजे हुन शरीक हयात ते अहिड़ी का बि डिक्टेटरशिप या अहिड़ो को बि हुनजो रोबताब न हलंदो, छो त कुरतुल ऐं ताहिरा जे लाइ हिकिड़ी ॻाल्हि तमामु वॾी मशहूरु आहे त हूअ एशिया जी हसीन तरीन ख़ातून रही आहे। ऐं इहा ॻाल्हि तमामु घणा मौरख़ बि लिखनि था त जॾहिं जलाद खे हुकुम ॾिनो वियो त कुरतुल ऐं ताहिरा जे गले में रसी विझी ऐं उनखे फाईअ जे फंदे ते पहुचायो त जलाद जा हथ ॾकी विया ऐं जलाद चयो त हिन अहिड़ी ख़ूबसूरत ख़ातून खे मां फांसी ॾेई नथो सघां ऐं मुंहिंजा हथ कमु नथा कनि। पोइ ॿुधाइनि था त हुन जलाद खे तमामु घणो शायदि नशे जी हालत में हुनखे मोकिलियो वञे थो त जीअं हुन तां हुनजे हुस्न जो सहर हटिजी वञे ऐं हू हुनखे सज़ाए मौत ॾेई सघे। ऐं कुरतुल ऐं ताहिरा जॾहिं आलमनि ऐं मुफ़क्किरनि ॾाहनि जे साम्हूं ईंदी हुई तॾहिं उहा मुकमल तौरु पर्दादार बणिजी ऐं उन्हनि सां मकालमा कंदी। इहा ॻाल्हि बि तारीख़ में अचे थी त 100 मशहूरु जेके उन वक़्त जा ईरान में वॾा मुफ़क्किर ऐं आलिम हुआ उन्हनि सां जॾहिं कुरतुल ऐं ताहिरा मकालमा करे थी त उन्हनि सभिनीनि खे पंहिंजे मकालमात जे ज़रिए हाराए विझे थी। ऐं जॾहिं उहा शाइरी पढ़ंदी आहे ऐं उन शाइरीअ में उहो पंहिंजो चहिरो ज़ाहिर कंदी त चवनि था त माण्हू हुनजे जेतिरो शाइरी ऐं जेतिरो हुनजे हुस्न खां मुतासिर थींदा त हुननि खां पूरी काइनात विसरी वेंदी। 2 किरदार जेके आहिनि उहे तमामु अहम आहिनि, उन्हनि खे जमीला हाशमी बि तस्करे हेठि आणे थी। उहो आहे काज़िम रुश्ती जो, जंहिंसां कुरतुल ऐं ताहिरा जी ख़तो किताबत हले थी। ऐं उहो काज़िम रुश्ती जो किरदारु तमामु वॾो किरदारु आहे उन दौर जो। ऐं उन खां पोइ ॿियो जेको किरदारु आहे उहो आहे अली मोहम्मद बाब जो, जेको बाबी मज़हब जी तश्कील नौ जंहिं कई हुई ऐं उन बाबी मज़हब जो तख़लीकार हो। सो उन सां बि ख़तो किताबत हिन जी हलंदी हुई। ऐं उहे सभु जेका ख़तो किताबत आहे या हुनजी जेका बि तसनीफ़ूं आहिनि कुरतुल ऐं ताहिरा जूं उहे साड़ियूं हुयूं। त कुझु ईअं लिखनि था त हुनजो जस्ते ख़ाकी जेको आहे उहो खूह में उछलायो वियो, पर किन जो इहो रायो आहे त उहा अञा ज़िंदा हुई ऐं हुनजो साहु हलंदड़ो मुकमल तौर ते उहा फना न थी चुकी। उनखे ज़िंदा ई जेको आहे त खूह में उछलायो वियो ऐं पोइ सॼे शहर जे माण्हुनि हुनजे लाश ते मथां माना पथर वसाया ऐं मटी विझी हुनखे लटे छॾियो। उहो खूह मतिलबु उन वक़्तु ई उन्हनि माण्हुनि लटे छॾियो ऐं हू एतिरा हुन जे ख़ूबसूरती ॾाहप ऐं दानिशमंदीअ खां मुतासिर हुआ जो हुननि खे ख़ौफ़ हो त किथे वरी बाबी मज़हब कुरतुल ऐं ताहिरा जी शक्ल में वरी ॿीहर न तश्कील में अचे। सो इन जे करे हुनखे इन जबर खे बि मुंहुं ॾियणो पियो। ऐं हिन सॼे नॉवल में तव्हां ॾिसंदव चहिरा ब चहिरा रूबरू में त जेको आख़िरी मंज़र आहे त कुरतुल ऐं ताहिरा जो उहो केॾे शानाइती अंदाज़ में जमीला हाशमी इनखे डिपिक्ट करे थी। हाणे हिन में कुझु जेके आहिनि उहे स्टेटमेंट्स पाण ॾिसूं था ऐं पढ़ूं था त हुन मां असांखे महसूसु थींदो त केॾो शाहकार नमूने सां जमीला हाशमी पंहिंजे इन तख़लीक़ियत ऐं आर्ट जे ज़रिए हिन किरदार सां निभा कयो आहे। ॿियो जेको शुरू में मूं शेर पढ़ियो इन में नॉवल जी शुरूआति में ई, त उन में बि जेका अहम ॻाल्हि आहे उहा कुरतुल ऐं ताहिरा जे किरदार सां इहा रही आहे त हुन जे जेका मन में जुस्तजू हुई ऐं जेका तलाश हुई ख़ुदा जे लाइ उहा तमामु वॾी। ऐं उहा जीअं ई तव्हां पहिरें ई चैप्टर में ईंदव त शुरूआती पननि में नज़र अचे थी ऐं उहा मतिलबु ख़ुदा खे ॻोल्हण जे लाइ उहा
केॾा न ख़ूबसूरत जुमला लिखियल आहिनि, ही हाणे पाण पढ़ूं था। भला एक नहायत सादा लो इंसान के लिए इस बात की अहमियत क्या है कि खुदा उसके अंदर है या नहीं। आम लोग जो खुदा की पैदा करदा इस दुनिया में आए हैं, उसके मुतालिक सोचे बिना चले जाते थे। वो क्या जान सकते थे कि उनकी ज़िंदगियों में उनके अंदर और बाहर अपने सारे नूर व ज़हूर, अपने सारे जलव जमाल के साथ, अपनी सारी ताकतों और अज़मतों के साथ मौजूद है। हाणे ही जेको आहे लफ़्ज़ जमीला हाशमी चवराए थी कुरतुल ऐन ताहिरा खां। हाणे जेको कुरतुल ऐन ताहिरा जी जेका ॾाहप ऐं दानिशमंदी आहे उहा इंतिहाई पुरसराइती आहे। हाणे छो त हुनजो जेको सॼो वक़्तु मुताले ऐं किताबनि सां रहंदो। हाणे हुन में हिकिड़ो जुमिलो अचे थो त उमे सलमा, जीअं त ॿुधायमि त कुरतुल ऐन ताहिरा खे हिते मतिलबु हिते हिन नॉवल सॼे में 3 नाला ईंदा, ज़रीन ताज, उमे सलमा ऐं फातिमा। त इन में ज़ाहिरा रीडर थोरो उनखे मुमकिन आहे त इहो लॻे त शायदि ही 3 किरदार आहिनि, पर ही 3 किरदार न आहिनि, इहे हिकिड़ो ई किरदारु आहे कुरतुल ऐन ताहिरा जो। मिसाल हाणे जीअं जिते बि ज़रीन ताज जो नालो ईंदो त उते इहो रीडर खे पाण खे सम्झणो पवंदो त उन वक़्तु मुखातिब हुनजो वालिद साहबु आहे कुरतुल ऐन ताहिरा सां। ऐं जिते बि नालो ईंदो उमे सलमा त उन वक़्तु इहो सम्झी छॾिजे त आम आवाम। ऐं काज़िम रुश्दी जो जेको किरदारु आहे, जेको मुखातिब थिए थो ख़तो किताबत जे ज़रिए, उमे सलमा जो जॾहिं बि नालो ईंदो। तो हाणे ही पाण हिकिड़ो जुमिलो पढ़ूं था जेको असांखे ॿुधाए थो त कुरतुल ऐन ताहिरा जी जेका किताबनि सां ऐं मुताले सां जेका मोहबत हुई उहा कीअं हुई ऐं उहा कीअं ज़ाहिर थिए थी। हाणे हू चवे अचे थो त क्या ही अच्छा होता वो जाहिल होती। हाणे ही कुरतुल ऐन ताहिरा लाइ चयो थो वञे त इहो सुठो हुजे हा त उहा हुन वटि इहा दानिशमंदी न हुजे हा। किताबों की बातें तो आदमी को उलझा देती हैं क्योंकि किताबें जीने का सारा मज़ा छीन लेती हैं। जीअं त पाण कुरतुल ऐन ताहिरा जी शादीअ जो तज़किरो करे चुका आहियूं, त हाणे हिकिड़ो ई जुमिलो आहे इन में ॾिसो त तख़लीक़ियत सां। हाणे तारीख़ में बि ईअं ई आहे कुझु त उन में जेको हुनजो औलाद आहे कुरतुल ऐन ताहिरा जो, उन में हुनजे धीअ जो किथे बि तज़किरो कोन्हे, बल्कि हुनजे 2 पुटनि जो ज़िक्र अचे थो। त हाणे जमीला हाशमी उनखे कुझु हिन तरह सां थी लिखे। मुला मोहम्मद और उम्मे सलमा की ज़िंदगी के दरख्त पर चहकार हुई, बच्चे उनके बाग में खेले, कुछ दिन के लिए सब कुछ भूल भाल कर वो मगन हो गई। वो माँ बनकर सैराब करने में लग गई, जैसे अपनी ज़िंदगी का कोई मकसद समझ में आ जाए। कज़वीन में रुया देखने, कज़वीन शहर है तेहरान जो, कज़वीन में रुया देखने और उसका मतलब समझने वाली हज़रत यूसुफ की सी फरासत रखने वाली बिलाखिर जिंदान में डाल दी गई, जहां उस पर यह कश्फ भी हुआ था कि एक औरत की ज़िंदगी का मकसद ढूंढने के लिए कहीं जाने की ज़रूरत नहीं, ख्वाबों ने कुछ दिनों के लिए उसका पीछा छोड़ दिया था। हाणे जीअं त ॿुधाए चुका आहियूं त कुरतुल ऐन ताहिरा जी शादी तमामु नंढी उमिरि में, लिखनि था त 20 सालनि जी उमिरि में हुनजी शादी तय कई हुई। ऐं हाणे ही हिते ज़ाहिर आहे फिक्शन हूंदो आहे, फिक्शन में तव्हांखे सभु कुझु एग्ज़ैक्ट न लिखिणो हूंदो आहे। हाणे असां हिन नॉवल जी ॾिसूं था त जेका जमीला हाशमीअ जो जेको तख़लीक़ियत आहे उहा कीअं नज़र अचे थी। हाणे उहा बि जेकॾहिं अगरि ईअं लिखे हा त कुरतुल ऐन ताहिरा जी शादी जेका आहे उहा 20 साल जी उमिरि में कराई हुई त हिकिड़ो केॾो अजीब लॻे हा। पर हाणे उनखे ये पंहिंजे आर्ट ऐं तख़लीक़ियत में कीअं लिखे थी वो ॾिसूं था। तकरीबन 10 साल बाद जब उसके बच्चे समझदार हो रहे थे, उसे कुछ कुछ समझ आई कि शादी का फैसला कभी कभार कितना गलत होता है। उसने अपनी जवानी का नहायत बेहतरीन हिस्सा एक आम लड़की बनने में लगा दिया। इस दीदा रेज़ी की क्या ज़रूरत थी। हाणे हू जो कमसिन उमिरि में हुनजी शादी थी आहे, उन खे हुन पंहिंजे किरदार सां ई हुनखे इहो चवराए थी त हुनखे इहा मलामत रही त हुन पंहिंजे ज़िंदगीअ जो जेको ॾाहप वारो हिसो आहे उहो कीअं हिकिड़ो आम ऐं मामूली बणिजी करे गुज़ारियो। हाणे जेको ॿुधाए चुका आहियूं त जीअं हुनजे शरीक हयात जो मिज़ाज ई न हो, हिकिड़ो अलॻि इंटायरली डिफरेंट मिज़ाज हो,
उनमें हाणे ही हिकिड़ी ॾाढी ख़ूबसूरत लाइन आहे। हाणे ही अचे थो त मुल्ला मोहम्मद ने सोचा किताबों से इश्क और मौसीकी से लगाव तो नाकाबिल शिकस्त था। ये ईरानी सृष्टि थी जो उम्मे सलमा को जाने किन नस्लों से विरसे में मिली थी। इन सबको रगों में जाने कौन कौन खून था। हर कतरे की अपनी पुकार थी और हर पुकार का जवाब आदमी को देना पड़ता था। अपने खून की अमानतों से कोई भाग कर कहाँ जा सकता है। हाणे जीअं त पाण ॿुधायोसीं त जॾहिं कुरतुल ऐन ताहिरा खे मौत जी सज़ा ॿुधाई वई ऐं जलाद जा हथ ॾकण लॻा, हाणे इन मंज़र के जमीला हाशमी कुछ हिन तरह से लिखे थी। सरदार कलअजीज खान ने हबशी को ज़दोकोब किया, क्या तुम एक औरत का गला घोंटने पर भी कादिर नहीं हो। वो पटे हुए की तरह कांप रहा था। सरदार ने जोर से थूका, भला कभी ये भी सुना है कि एक हबशी जिसे किसी शे पर यकीन ना हो, जो मौत की परवाह ना करता हो, जिंदगी से बेपरवाह कातिल भी, वो एक औरत का गला दबाने से इनकार कर दे। इसमें ताकत ही कितनी लगती है। वो फिर हबशी के करीब आया, उसे बालों से पकड़कर ऊपर उठाया और कहा, तुम इल्म के जिंदान का मज़ा चख चुके हो। नहीं नहीं, वो कांपते हुए उठा, मुझे सांस तो लेने दो, मैं थक गया हूँ। तुम लोगों ने मुझे कैसी शराब पिलाई है जो बुज़दिल बना देती है। मैं इसमें कब्र की मिट्टी की बू है, सियाल आग सी अरगूनी शराब दो। बहाने मत बनाओ, जाओ उठो। मुआवज़ों ने उसे धकेला। हबशी आकर सरदार के कदमों में बैठ गया। इल्म की बंदी खाने ने मुझसे वो काम करवा लिया जो मैं किसी कीमत पर ना करता, बखुदा कतन ना करता। तुम पर लानत हो, तुमने हमेशा के लिए मेरी रूह को शर्मिंदा करने का सामान पैदा कर दिया है। सरदार ने ज़ोर से उसके मुंह पर एक ठोकर मारी और उस तंग कमरे की तरफ दौड़ा। नकाब मुंह पर कसा हुआ था और तान अंदर तक उतर गई। सफ़ेद लबास में लिपटा बदन कप कपाता था और साकित हो जाता था। उसे ठोकरें मारी उस सीने पर जिसमें कुदरत के राजों के बंद दरवाजे खुलते थे। बेचैन परिंदों दरख्तों पर जाग उठे और ज़ोर ज़ोर से बोलने लगे। हवा यकायक मातम करने वालों की तरह उठी और गरिए किना तनावर दरख्तों में शाखों की बाहें हिलाकर सीना को बेकरती रही। रात एकदम सियाह हो गई, सितारे छुप गए और गुबार में ढक गए। घोड़े हिलाने लगे और भाग निकले जैसे कयामत पलट पड़ी हो। सरदार कलअजीज खान ने इस जिस्म को घसीटकर अंधे कुएं में लटका दिया। गुलामों ने कहा कि वजूद को संसार करने के लिए कुएं को मट्टी, पत्थर और खुश्क पत्तों से ढांप दिया जाए। फिर आसमान पर बिजलियां तड़पीं और तेज़ बारिश हुई। क्या ये खून नाक था? आखिर अनासर क्यों परेशान थे? कभी आसमान अपनी दूरी के बावजूद ज़मीन के मामले में दखील होता है। फिर पानी धुआं धुआं तूफान नूह की तरह लहता चढ़ता गया, गोया दुनिया को डुबो देगा। इस औरत की भरंगी से सख्त खौफ आता था। हाँ, उन खंडरों के पास और उस वीराने में हमारे प्यारों का मातम करो। तुम अपने खूबसूरत तरीन नोहे उनकी आराम गाहों पर पढ़ो, उन्हें पुकारो और उनकी तन्हाई पर आंसू बहाओ। मुकद्दर को हम रोक ना सकते, एलखानी बाग के इन खंडरों का क्या गिला। इसलिए तुम हमारे प्यारों की आराम गाहों पर रोकर अपने उम्दा नोह उन पर पढ़ो, उनको पुकारो और उनकी तन्हाई पर आंसू बहाओ। जी नाज़रीन, ही आख़िरी जेको हुन जे मंज़र हो शहादत वारो कुरतुल ऐन ताहिरा जो। हाणे कुरतुल ऐन ताहिरा जो जेको सॼी ज़िंदगी आहे उहा वहदतुल वजूद वारे फ़लसफ़े जी पोइ लॻी हुई। हुन जी दिलि में बि जेका तड़प हुई ख़ुदा जे लाइ ऐं हुनखे ॻोल्हण जे लाइ, हुन पोइ इन बाबी मज़हब जो सहारो वरितो। छो त हुननि जो बि जेको नारो हो उहो इहो ई हो त ख़ुदा तव्हांजे अंदर में आहे ऐं ख़ुदा तव्हां सां हर हंधि मौजूदु आहे। साॻी ॻाल्हि जेका लतीफ़ साईं कई आहे त जेॾां करियां परख तेॾां साहिब साम्हूं, ऐं क़ुर पाक वारी ॻाल्हि त फ़ाइनमा तुवल्लू फसुम वजहुल्लाह। सो यकीनन तव्हां जॾहिं ही नॉवल चहिरा ब चहिरा जमीला हाशमी जो पढ़ंदा त तव्हांखे हिकु नई दुनिया नज़र ईंदी त कीअं हुन तारीख़ खे, पूरे हिकिड़े तारीख़ जे बाब खे हिननि 10-12 चैप्टर्स में
दरिया खे हुन कूज़े में बंदि करण जी कोशिशि कई आहे ऐं इहो ई आर्ट ऐं इहा ई तख़लीक़ियत आहे। सो हाज़िर थींदासीं ॿिए दफ़े कंहिं ॿिए नावल सां, कंहिं ॿिए महिमान सां। तव्हां सभिनि जी वॾी महिरबानी।